अस्सलाम वालेकुम। सोशल इश्यूज़ ते कुछ वीडियोज़ मां ठाहे चुकी आहियां ऐं बेरोज़गारी जे सिलसिले में तक़रीबन 3 वीडियोज़ मां ठाहियूं आहिनि। अॼु जो जेको मौज़ू आहे, अॼु जेको सोशल इशू मूं खयो आहे, तव्हां सभिनीनि जी डिमांड जे मुताबिक़, तव्हांजी सजेशन जे मुताबिक़, उहो आहे ॿारनि जी तरबियत। इहो ॾाढो वॾो मसइलो आहे ऐं इलाही घरनि में इलाही सारी परेशानी आहे इन सिलसिले में। माण्हू बिल्कुलु तंग था थियनि पिया पंहिंजे ॿारनि जे हरकतुनि मां, पर उन जा ज़िमेदार ॿार न आहिनि, उन जा ज़िमेदार पेरेंट्स आहिनि। ॿारनि जी जेका तरबियत आहे, सभिनी खां पहिरियों ज़िमो उहो आहे माउ ऐं पीउ ॿिन्ही जो। ठीकु आहे। उन खां पोइ घर में बाक़ी जेके भाती मौजूदु आहिनि, वॾा जेके बि आहिनि, ॿिया रिश्ता, ॾाॾो ॾाॾी, नानो नानी, चाचा पुफियूं, मासियूं, जेके बि फैमिली बाक़ी आहे, पहिरीं माउ पीउ। चवणी आहे, सिंधीअ में चवंदा आहिनि त ॿार जी पहिरीं दर्सगाह जेका आहे माउ जी हंजा। बिल्कुलु सही आहे, छो त ॿारु घणे खां घणो वक़्तु नंढिड़ो ॿारु पंहिंजी माउ सां गुज़ारे थो ऐं बेसिक जेको आहे उहो पंहिंजी माउ खां थो सिखे। बुनियादी ॻाल्हियूं, बुनियादी शयूं पंहिंजी माउ खां थो सिखे। ॻाल्हाइणु, खाइणु, हलणु, घुमणु, इहे सभु शयूं पंहिंजी माउ खां थो सिखे। पर हाणे ईअं न आहे त जेकॾहिं ॿार में के कमियूं, ख़ामियूं, कमज़ोरियूं रहिजी वियूं आहिनि, उनजी तरबियत में का घटि वधाई थी वई आहे, त उनजो सॼो इल्ज़ाम माउ खे ॾेई छॾिजे त तूं सही न कयो आहे। ईअं कोन्हे, माउ जो बिल्कुलु ज़िमो आहे, उन सां गॾु गॾु पीउ जो बि ज़िमो आहे। याने जेकॾहिं माउ ॿार खे संभाले थी, विंजारे थी, उनजा कपिड़नि जो ख़्यालु थी रखे, उनखे जेका बि उनखे टाइम मिले थो घर में, उनजे खाधे पीते जो, हर शइ जो ख़्यालु थी करे, उनखे कुझु शयूं सेखारे थी, उथणु वेहणु, ॻाल्हाइणु, ईअं न चइबो आहे, हीअं न कबो आहे, मां इहो करे थी, त पीउ जो बि ज़िमो आहे त शाम जो जॾहिं ऑफिस खां मोटी अचे या पंहिंजे कम खां, पंहिंजे धंधे खां, त अची ॿारनि खे थोरो टाइम ॾे, उन्हनि सां ॻाल्हाए, उन्हनि खां पुछे, उन्हनि खे घुमाइणु फिराइणु वठी वञे, उन्हनि जी तरबियत करे इन घुमणु फिरणु ऐं टाइम स्पेंड करण जे ज़रिए। उन खां पोइ घर में जेके वॾा आहिनि, नाना नानी, ॾाॾो ॾाॾी, उन्हनि जो बि ज़िमो आहे त ॿार खे बुरे भले जी तमीज़ सेखारीनि, सुठियूं सुठियूं कहाणियूं ॿुधाइनि जंहिंमें अख़लाक़ियात ऐं नसीहत वारियूं हुजनि, कलमा यादि कराइनि, पंहिंजी जेका बि मज़हबी तालीम आहे, जेके बि असां ते सुनतूं आहिनि, हदीसूं आहिनि, या के फ़र्ज़ आहिनि असां ते, उहे सभु ॿारनि खे नंढड़े हूंदे खां ई सेखारिबा आहिनि, तॾहिं हुननि जे ज़हन में उहे ॻाल्हियूं पकियूं थींदियूं आहिनि। सो कंहिं हिकिड़े फ़र्द जो ज़िमो न आहे, बेसिक माउ, पोइ पीउ, पोइ बाक़ी सॼी फैमिली। हाणे ईअं थींदो आहे त अगरि माउ ॿार ते सख़्ती थी करे, कंहिं बि बारे में हुनजो चयो नथी मञे, ॿारु रोए थो, ज़िद थो करे, बदतमीज़ी थो करे, माउ जे हथां का टमाटर बि खाई थो वठे, त पोइ घर जा ॿिया जेके भाती ईंदा, उहे हुन माउ खे घटि वधि ॻाल्हाईंदा। कोई बि वॾो जेको हूंदो ऐं ॿार खे वठी वेंदो पाण सां, न मुंहिंजा राणा, मां सदको वञा, मुंहिंजा अबा, उनखे वञी सिधो करे विहारींदो, त ॿारु सम्झंदो मुंहिंजी माउ ग़लति आहे, ॿिया सही। त इहा बि जेका आहे न, हिकिड़ी वॾी जेका आहे रुकावट अथव। त जेकॾहिं का माउ ॿार खे डिसिप्लिन रखे थी, या उनजो को टाइम टेबल ठाहे थी, या उनजा के वक़्तु मुक़ररु करे थी, ऐं ॿारु उनजे चए में नथो अचे, ज़िद थो करे, त उनखे ॿिया अगरि सपोर्ट कंदा त ॿारु पंहिंजी माउ जो चयो न मञींदो पोइ। त बहितरु इहो आहे त माइरूं पंहिंजे ॿारनि जे लाइ जेको बि टाइम टेबल ठाहिनि, इवन पीउ बि उन में मदाख़लत न करे त बहितरु आहे। अगरि माउ चाहे थी त मुंहिंजा ॿार हेतिरे बजे सुम्हनि, हेतिरे बजे वेही मानी खाइनि, या हेतिरे बजे क़ुर पढ़नि, ट्यूशन पढ़नि, जेको बि हुनजो रोज़मर्रा जो रूटीन आहे, त उन में घटि में घटि ॿियनि फैमिली मेंबर्स खे मदाख़लत न करणु खपे, बल्कि ॿार खे क़ाइल करणु खपे, सम्झाइणु खपे त इहा सही ॻाल्हि आहे, तोखे हिन ते अमल करणु घुरिजे। हाणे ईअं बि थींदो आहे त भई माउ चाहे थी त ॿार मुंहिंजा सवेर सुम्हनि ऐं जीअं सुबुह जो टाइम सां स्कूल जे लाइ उथी सघनि। हाणे हूअ दर बंदि करे ॿारनि खे सुम्हारींदी, बाक़ी घर में सॼो गोड़ आहे, हेठि मथे सभिनीनि जा ॿिया जेके ॿार आहिनि उहे भॼन डुकनि था, घर वारा ॾाढा था ॻाल्हाइनि, टीवी थी हले, म्यूज़िक लॻो पियो आहे, या कुझु बि का अहिड़ी एक्टिविटी आहे ॿाहिरि, त उहे ॿार कोन सुम्हंदा, उन्हनि जो सॼो ध्यानु इन शइ ते हूंदो त ॿार लाइ छा थो थिए जेकर मां बि वञा, इन चकर में न हू सुम्हंदा न जाॻंदा। त बहितरु इहो ई आहे त उहो जेको टाइम टेबल सेट कजे थो, उन में सभिनीनि जी ज़िमेदारी आहे त पंहिंजो पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कनि, पंहिंजो पंहिंजो पार्ट प्ले कनि। ऐं अहिड़ी तरह सां जॾहिं ईअं का माउ सख़्ती करे थी ॿार जी, त वॾे खे उन में मदाख़लत न करणु घुरिजे, उन महिल घटि में घटि उन माउ जे साम्हूं ॿारु पोइ उन ते मथे चढ़ी वेंदो आहे। ऐं पीउ माउ जेकॾहिं चाहिनि त मुंहिंजा ॿार सदोरा हुजनि, सुठा हुजनि, टाइम ते सुम्हनि, टाइम सां उथनि,
निमाज़ पढ़नि ऐं वक़्त ते पंहिंजा सॼा कम कनि, साफ़ सुथरा हुजनि। त इन जे लाइ सभिनी खां पहिरियों तव्हांखे पाण ईअं करिणो पवंदो। जेकॾहिं का माउ सॼो ॾींहुं पाण फ़ोन में लॻी पई आहे, ॿार खे चए थी ते मोबाइल फ़ोन एॾी देरि न खण, ॿार छो ॿुधंदो हुनजी ॻाल्हि। या ॿारनि खे चऊं था वञी सुम्हो, पाण वेठा आहियूं ॿाहिरि का मूवी था ॾिसूं, टीवी था ॾिसूं, कचहरे में लॻा पिया आहियूं, ॿार बिल्कुलु न वेंदा। तव्हां ॿारनि खे चओ था निमाज़ पढ़ो, पहिरीं पाण पढ़ो। त जेको तव्हां चाहियो तव्हांजा ॿार अमल कनि, उहो रोल मॉडल पहिरियों पाण थियो। छो त ॿार जेको कमु थींदे ई न ॾिसंदो उन ते अमल छो कंदो, उन ख़बर ई न आहे त ईअं बि कबो आहे। त बहितर इहो ई आहे त उहे सॼा जेके बि तव्हां शयूं जेके चेंजिस पंहिंजे ॿार में चाहियो था, या चेंजिस न बि आहिनि, बेसिक तव्हां उन्हनि खे कुझु सेखारणु चाहियो था, त सभिनी खां पहिरियों उन ते पाण अमल कयो। तव्हांजा ॿार ॾिसंदा त हा ईअं कबो आहे, अम्मी ऐं बाबा बि ईअं कनि था। तव्हां किताबनि जी रीडिंग कंदव, ॿार बि कंदा। तव्हां हर वक़्तु फ़ोन इस्तेमालु कंदव, ॿार चवंदा ईअं ई कबो आहे, असांखे बि ॾियो, असां बि कंदासीं। त टाइम टेबल सेट करणु, उन्हनि खे इख़्लाक़ियात सेखारणु, नंढी नंढी शयूं, नंढा नंढा कम, उहे सभु ॿिन्ही माउ पीउ जी ज़िमेदारी आहे। हिकिड़ी माउ जे मथे ते इहो सभु कुझु नथो हणी सघिजे। उनखां सवाइ जीअं ॿार अचनि था स्कूल खां, भई टाइम सां उहे पंहिंजा कपिड़ा बदिलाइनि, पोइ अगरि गर्मी आहे त उहे विंझनि, अगरि सर्दी आहे त हथ मुंहुं धोइनि, पोइ वेही मानी खाइनि, ऐं पोइ उहे पंहिंजा जेके कपिड़ा चेंज था कनि, जेके जूता लाहिनि था, उन्हनि खे पंहिंजी पंहिंजी जाइनि ते रखनि। शाम जो वेही पढ़नि था त पंहिंजी किताबनि खे पोइ पंहिंजी प्रॉपर जाइ ते रखनि। जेकॾहिं खेॾनि था, घर में नंढड़ा ॿार आहिनि, रांदीका आहिनि, कुझु बि आहे, त खेॾण खां पोइ उन्हनि खे हिकिड़ी जाइ मुक़ररु करे ॾिजे त हीअ जेको आहे हाणे खेॾण खां पोइ रांदीका हिते रखिबा, का टोकरी हूंदी, को कॉर्नर हूंदो, का कुंड, को दॿो, उहो उन्हनि खे सम्झाइबो, सेखारिबो। सफ़ा नंढड़ी उमिरि खां, 1.5-2 सालनि जी उमिरि खां, तव्हां यकीन कयो, इन उमिरि खां। बल्कि ॿार जी तरबियत, सची ॻाल्हि इहा आहे त ॿार जी तरबियत माउ जे पेट मां ई शुरू थींदी आहे। छो चवंदा आहिनि त जेका माई प्रेग्नेंट हुजे उनखे सुठो खारायो, उनखे ख़ुशि रखो, उनखे रिलैक्स रखो। अगरि उहा परेशान हूंदी, बुखनि ते हूंदी, ॾुखायल हूंदी, मुशक़त में हूंदी, तकलीफ़ में हूंदी, त उनजा ॿार उहे मेंटल जेके आहिनि न, उहे डिस्टर्ब हूंदा, उहे अधु चरिया ॿार ईअं सम्झो पैदा थींदा। उनखां पोइ वरी जॾहिं ॿारु सफ़ा नंढड़ो आहे, टाइनी, महीने 2 चइनि जो, जेको चुरी पुरी बि नथो सघे, ऐं जेकॾहिं उहो पंहिंजो हंधु ख़राबु थो करे, पैम्पर ख़राबु थो करे, या उनखे बुख लॻी आहे, त उनखे जेकॾहिं टाइम सां उहे उनजी ज़रूरतूं पूरियूं कबियूं, त उहो नॉर्मल ऐं हिकिड़े सुठे ज़हन जो ऐं हिकिड़ी सुठी ज़हनी सिहत जो, सुठी ज़हनी सलाहियत जो मालिक थींदो। ऐं अहिड़ो ॿारु जंहिंखे वक़्त ते ध्यानु न ॾिनो वियो, माउ मसरूफ़ आहे, वांदी न आहे, ॿियो को बि नथो ॾिसे, रोई रोई सुम्ही पियो, गंदो थी वियो, सभु कुझु थी वियो, हुन सां जेको बि थियो, उहो परेशान वॾो थींदो। वॾो थी उनजी ज़हनी सलाहियतूं घटि हूंदियूं, उन जूं जेका आहे ज़हनी क़ाबिलियत घटि हूंदी, उहो डिस्टर्ब हूंदो, हिकिड़ो मोगो ऐं जॾो ॿारु थींदो। त ॿार जी तरबियत त माउ जे पेट मां ई शुरू थींदी आहे। ऐं उनखां पोइ जेका रोज़मर्रा जी ज़िंदगी आहे, उन में हर लम्हे पल पल तरबियत करणी आहे। ईअं न आहे त अॼु मां हुनखे हिकिड़ी शइ सेखारी, हाणे बसि इहा हुजे सॼी उमिरि लाइ, न। उनजो ॻाल्हाइणु, उनजो इख़्लाक़, वॾे सां कीअं ॻाल्हाइबो, नंढे सां कीअं ॻाल्हाइबो, पंहिंजी ॿोलीअ ते ध्यानु ॾियणु, जेका बि ॿोली आहे उहा सही नमूने ॻाल्हाए। अलाए अॼुकल्ह जा ॿार छा था ॻाल्हाइनि, न उर्दू आहे, न अंग्रेज़ी आहे, न सिंधी आहे, अलाह ॼाणे। त कोई उनखे टोके बि नथो, कोई उनजी करेक्शन बि नथो करे। अहिड़ी तरह सां निमाज़ जी पाबंदी कराइणी आहे। पाण 5 वक़्त निमाज़ पढ़ो, या अगरि तव्हां जंहिं बि मज़हब जा आहियो, पंहिंजे मज़हब ते अमल चाहियो था त ॿार कनि, रिलीजियस थियनि, त पहिरियों पाण थियो। पंहिंजे घर में उहा प्रैक्टिस कंदव त ॿार बि ॾिसंदा। त सॼो डिपेंड करे थो वॾनि ते। ऐं इहो न आहे त नंढे हूंदे तव्हां उन्हनि खे जीअं तीअं उछले जान छॾाए करे बसि वॾा थी विया, हाणे पली पिया, त ऐं पोइ वॾे थी तव्हां चओ त हाणे हीअ चयो बि नथा मञनि, हाणे हीअ बि नथा कनि, हाणे ॻाल्हि बि नथा ॿुधनि, उन में डिसिप्लिन बि न आहे, उन में इख़्लाक़ बि न आहे, त उन में ॿार जो को ॾोह न आहे। उहो ज़िमेदार माउ पीउ आहिनि ऐं सॼो ख़ानदान उनखां पोइ। सो बहितर इहो ई आहे त जीअं त जेकॾहिं तव्हां चाहियो तव्हांजा ॿार जहिड़ी शख़्सियत तव्हां चाहियो था तव्हांजा ॿार थियनि, ओड़ी शख़्सियत पहिरियों पंहिंजी ठाहियो। हर उन ॻाल्हि ते पाण अमल कयो। ॾिसो जीअं ॿार आहिनि, खाधो थो पचे त उहो ज़िद था कनि, किरोध था कनि त इहो न आहे खाइणो, ऑडर करे ॾियो, ॿाहिरां वठी ॾियो। इहो सभु कुझु थींदे ॾिसंदा हूंदा।
उन्हनि खे नंढड़े हूंदे खां हेरायो, उन्हनि खे ॿुधायो त हेल्दी कहिड़ो आहे, अनहेल्दी कहिड़ो आहे, सिहतमंद सिहत बख़्श खाधो कहिड़ो आहे ऐं नुक़सानदेह कहिड़ो आहे। त इहा हिकु ॾींहं जो कमु न आहे त बसि तव्हां उथियो ऐं उन्हनि खे सेखारियो, उहो सिखी परफेक्ट थी विया। इहो हल आहे। इंसान जो ॿारु पालणु आसान कमु न आहे। जानवर जो ॿारु ॾिसो तव्हां, कंहिं पखीअ जो ॿारु ॾिसो, अन्न पाणी दाणो गाह विझी छॾियो, खाई पी घुमी फिरी सुम्ही जागी नेठि वॾो थी उथी वेंदो। पर इंसान जो ॿारु पालणु वॾी ज़िमेदारी जो कमु आहे। उनखे इख़लाक़ बि सेखारिणो आहे, उनखे तालीम बि ॾियणी आहे, उनजी तरबियत बि करणी आहे, उनखे सुठो इंसान ठाहिणो आहे। नंढड़े हूंदे खां उन्हनि खे ॿुधायो त पैसो ईअं इम्पॉर्टेंट न आहे जो उनजो पोयां चरियो थिए, किरदारु इम्पॉर्टेंट आहे, इख़लाक़ इम्पॉर्टेंट आहे, पैसो ॿिए नंबर ते आहे। ठीकु आहे। ऐं अहिड़ी तरह सां वॾनि नंढनि जो अदब, इख़लाक़, रिश्तनि जी अहमियत, एतिराम, इहो सभु नंढे हूंदे खां सेखारिबो। ऐं पाण बि ईअं कबो। पंहिंजी माउ सां जेकॾहिं तव्हां पाण ईअं रेड़ ॾेई रड़ करे ॻाल्हाईंदव ऐं चाहींदव त तव्हांजो ॿारु तव्हां सां तमीज़ सां ॻाल्हाए, कोन ॻाल्हाईंदो, छो तो ॾिसे थो त वॾनि सां ईअं ॻाल्हाइबो आहे। सो हर मामले में जेको तव्हां चाहियो पंहिंजी औलाद मां तवको रखो, उहो तव्हांखे पहिरियों पाण खे करिणो पवंदो। ओड़ा थियो तव्हां हुनजा रोल मॉडल हूंदव, उहो फॉलो कंदो ॿारु तव्हांखे, धीउ हुजे पुटु हुजे। ऐं ॿियो स्पेशली पुटनि जे लाइ मां इहो ज़रूरु चवंदमि त असांजूं माइरूं, सिंधी माइरूं ख़ासि करे पुटनि जे मथां आशिक़ हूंदियूं आहिनि। मां सदिको वञांसि मुंहिंजो बच्चो, बाक़ी धीअ बसि रोड तां लधीसि, उनखे चवंदा उथ भाउ खे पाणी भरे ॾे, भाउ खे मानी कढी ॾे, भाउ जा कपिड़ा इस्त्री कर, ऐं धीअ जी का अहमियत न हूंदी। इहो हिकिड़ो ग़लति रवैयो आहे। धीअरूं हुजनि पुट हुजनि, उन्हनि सभिनीनि खे हिकु जहिड़ो करे पालणो आहे। उन्हनि जा हक़ साॻिया आहिनि, उन्हनि जी अहमियत साॻी आहे, उन्हनि जो मर्तबो साॻियो आहे। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे बराबरी जो दर्जो न ॾींदो त मुआशिरो कीअं ॾींदो? मुआशिरो छा आहे? असां पाण मुआशिरो आहियूं न, तव्हां मां असां सभु मुआशिरो आहियूं। जेके असां ट्रेंड सेट कंदासीं, जेके रवैया असां पंहिंजा अख़्तियार कंदासीं, उहे असांजे मुआशिरे में हलंदा रहंदा। त इहे सॼा नंढा वॾा फ़र्क़ु। ऐं मां इहो ज़रूरु चवंदमि त इहो टॉपिक अहिड़ो आहे जेको हिन हिकिड़ी वीडियो में कवर नथो करे सघिजे। इन्हनि जूं त के सभई ब्रांचिस निकिरंदियूं जिन ते अलॻि अलॻि वीडियोज़ ठाहिजनि। पर बेसिक्स जेका शइ आहे त ॿार जी तरबियत घर खां शुरू थींदी आहे। ॿारु पंहिंजे घर जो आईनो हूंदो आहे, यानी ॿारु ॿाहिरि जिते बि वञे थो उन ॿार में उन घर जो माहौल नज़र थो अचे, उनजी तरबियत ॾिसिजे थी। इहो ॿारु पंहिंजे घर जो आईनो आहे, उन ॿार में उनजो घर थो नज़र अचे। त सॼी ज़िमेदारी घर जे वॾनि जी आहे, पहिरियों माउ पीउ जी, पोइ बाक़ी सॼे ख़ानदान जी। हिक ॿिए सां कोऑपरेट करिणो आहे। ईअं न त हाणे हिनखे हीअ त बसि ॿारनि खे हाणे 8 बजे सुम्हारींदी, चङो कंदी अगरि अहिड़ी आहे त माउ कंहिं बि ॿार जी, ॿियनि खे बि हुन सां कोऑपरेट करणु घुरिजे। टाइम पढ़ण लिखण जो असांजे लाइ ॾिसो, अलाह साईं हिन काइनात जो वजूदु रखियो आहे हिकिड़े टाइम टेबल ते। सिज चंड तारा, मींहुं बरसाति, गर्मी सर्दी, फ़सुल सभु पंहिंजे हिकिड़े मुक़ररु वक़्त ते अचनि वञनि था, निर्वार था थियनि, ज़ाहिर था थियनि, वरी गाइब था थियनि। त असां इंसाननि जे लाइ बि टाइम टेबल आहे, वक़्तु मुक़ररु आहे। ज़िंदगी मुख़्तसिर आहे, ॾाढी लिमिटेड टाइम आहे हिकिड़ो, उन में असांखे दीन दुनिया कामयाबी सभु कुझु हासिलु करिणो आहे। त असांजे पेरेंट्स ते वॾे खां वॾी ज़िमेदारी आहे त नंढड़ा ॿार सफ़ा जॾहिं बेसम्झ हुजनि, पहिरियों त पंहिंजे प्रेग्नेंट माइंड जो ख़्यालु रखो, उन्हनि खे ज़हनी सुकून हुजे, उन्हनि खे जिस्मानी सुकून हुजे, उन्हनि खे खाइणु पीअणु, ॿियो न त भला इज़त ऐं क़दुरु त मिले घटि में घटि। उहे सॼो ॾींहुं जानवर वांगुरु उन कंडीशन में बि रुगो हल हला में कम में मसरूफ़ न हुजनि, उन्हनि जो क़दुरु, उन्हनि जी अहमियत हुजे। इहा ॿार जी तरबियत हितां थी शुरू थी पई, इहा बेस आहे। सो हिकु त पंहिंजी प्रेग्नेंट माइंड जो ख़्यालु रखो बेइंतहा, उन्हनि जो दवा दारू, खाधो पीतो, इज़त मुहबत में त भला कमी नथी करे सघिजे, उन ते पैसा बि नथा ख़र्च थियनि। उनखां पोइ जॾहिं ॿार पैदा थियनि त सफ़ा नंढड़े हूंदे खां ई माउ ऐं पीउ ॿिन्ही जो ज़िम्मो आहे। ॾिसो, जॾहिं माउ पीउ थिए थो न त को नंढड़ी उमिरि में को बेसम्झाए में त माउ पीउ नथो थिए न, माण्हू वॾो आहे, बाशऊर आहे, समझदार आहे, अकुलमंद आहे। पोइ तव्हांजी मेन ज़िमेदारी जेका आहे उहा तव्हांजी औलाद आहे, अमानत आहे औलाद असां वटि अलाह जी तरफ़ां, पुछाणो थींदो त उनजो छा कयो। सो बसि जेको मुंहिंजी सम्झ मुताबिक़ या जेको मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो रहियो आहे, जीअं मां पंहिंजे ॿारनि खे पालियो आहे, उन मुताबिक़ मां जेको सही सम्झी सघी आहियां उहो तव्हांखे सम्झायो आहे। त जेको चाहियो पंहिंजे ॿार खे तव्हां ॾिसणु त मुंहिंजो ॿारु हीअं थिए, उहो पहिरियों पाण थियो, रोल मॉडल तव्हां पाण थींदव।
तॾहिं तव्हांजा ॿार तव्हांखे ॾिसी अॻियां वधंदा। ऐं उन्हनि खे बिल्कुलु इहो सम्झाइबो। ॾिसो त जीअं ॿार ॿियनि खे ॾिसी रीस कंदा आहिनि न, त जेकॾहिं तव्हां उन्हनि जे लाइ मिसाल हूंदव, तव्हांजे घर जो हिकिड़ो माहौल सेट थियल हूंदो, त उहो ॿारु सम्झी वेंदो त ईअं हूंदो कोन्हे जीअं ॿाहिरि थी रहियो आहे। सही ॻाल्हि उहा आहे जेका मुंहिंजा माउ पीउ था चवनि। माउ ऐं पीउ ॿिन्ही ज़िमेदारी आहे। पीउ जो ज़िमो आहे त भई ॿारनि खे शाम जो पढ़ाए, पुट आहिनि त उन्हनि खे ॿाहिरि घुमाए ॾेखारे, दुनिया सम्झाए, धीअरुनि खे बि इवन त ॿाहिरि कीअं हलिबो आहे, छा कबो आहे, बाज़ारि में छा मिलंदो आहे, होटलनि ते कीअं वञिबो आहे, त ॿारनि में कॉन्फिडेंस पैदा थींदो। ऐं धीउ पुट जो फ़र्क़ु जेको आहे करिणो न आहे। मूंखे उमेदु आहे त मां थोरो घणो इंसाफ़ु कयो हूंदो इन टॉपिक सां। सो इनशाला ऐं वरी कंहिं ॿी वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं मोकिलियूं था। अलाह।